अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवा है मोहम्मद पमर शामिल करूँ था इन वक्त जो खबरों। नाज़रीन, नौशर फिरोज में पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सिंध जी चूंड डॉक्टर मोहम्मद यूसुफ नवल जी चेयरमैनशिप में थी। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर एम जफर तगर जी खबर मूजिब चूंडुनि में सदर डॉक्टर पीर मंजूर अली, सीनियर नायब सदर डॉक्टर अब्दुल रज़ाक राजपर, नायब सदर डॉक्टर ताहिर इकबाल कलियार, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद खान शहर, ज्वाइंट सेक्रेटरी 1 डॉक्टर खादिम अली मुंगरियो, ज्वाइंट सेक्रेटरी 2 डॉक्टर मोहम्मद हनीफ मेमन, ज्वाइंट सेक्रेटरी फीमेल डॉक्टर फराह सालिया ऐं फाइनेंस सेक्रेटरी डॉक्टर गुलजार जमानी खे चूंडियो वियो। उन मौके ते समूरी सिंध जे डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि एजाज़ काके पोटो, खादिम हुसैन मस्तोई, हज़बुल्ला राजपर, एजाज़ ममनाई, सऊद बशीर अहमद लाशारी, ज़ाहिद आराइन, रजब मेमण, समाजी अॻवान शकील सियाल मंजूर, मलिक शेरियार जोखियो ऐं ॿियनि पारां समूरी काबीना डॉक्टर खादिम अली मुंगरियो खे उहिदो संभालण ते दिल जी गहराइनि सां मुबारकबाद ॾिनी। चयो त अहिड़नि अज़ीम डॉक्टरनि ते मुल्क ऐं क़ौम खे नाज़ आहे। वधीक खबरूं या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।